सऊदी परॾेही वज़ीर फैसल बिन फरहान अल सऊदी पाकिस्तान यात्रा सदर वज़ीर आज़म सां मुलाक़ातूं। सऊदी वफ़द खे PIA हवाई अॾनि जी निजकारी। इस्लामाबाद में ॿिनि 5 स्टार होटल्स में जॉइंट वेंचर जी आच। मटियारी ट्रांसमिशन लाइन ऐं फर्स्ट विमेन बैंक जी बि ऑफर कई वई। सऊदी वफ़द खे हेल्थ सिटी ठाहिण लाइ बि आच। ख़ासि सीड़पकारी काउंसिल जे इजलास के ख़िताब दौरान परॾेही वज़ीर इसाक डार जो चवणु आहे त पाक सऊदी लाॻापनि खे मज़बूत इक़्तिसादी भाईवारी में बदिलाइण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में भाईवारी इज़त गॾियल मुफ़ादनि ऐं बहितर मुस्तक़बिल जे मंशूर लाइ आहे। सऊदीअ सां डिघे मुदे वारी ऐं आज़माइशी दोस्ती असांजी परॾेही पॉलिसी जो हिकु अहम अंसर आहे। SIFC पाक सऊदी लाॻापनि ऐं मज़हबी तोड़े सक़ाफ़ती क़दरनि ते ॿधलु आहे। SIFC सां सीड़पकारी ऐं सहकार वधाइण में मदद मिलंदी। सदर आसिफ अली ज़रदारी सां सऊदी परॾेही वज़ीर फैसल बिन फरहान अल सऊद जी मुलाक़ात। पाकिस्तान ऐं सऊदी अरब जो मज़बूत भाईवारी क़ाइमु करणु इक़्तिसादी सहकार वधाइण जो आज़म। सदर जो चवणु आहे त ॿिन्ही मुल्कनि विच में पुराणा ऐं मज़बूत लाॻापा आहिनि। पाकिस्तानी हुकूमत ऐं अवाम ख़ादमीन हरमैन शरीफ़नि लाइ इंतिहाई एतिराम जा जज़्बा रखे थो। पाकिस्तान सऊदी अरब सां गॾु बीठल रहंदो। इस्लामी दुनिया जी ख़ुशहाली सऊदी अरब जी तरक़ीअ सां वाॻियल आहे। सऊदी परॾेही वज़ीर जो चवणु आहे त सऊदी अरब पाकिस्तान सां लाॻापनि खे इंतिहाई अहमियत ॾिए थो। ॿई मुल्क केतिरनि ई ॾहाकनि खां हिक ॿिए जी मदद कंदा आया आहिनि। फैसल बिन फरहान पारां सऊदी अरब जी तरक़ीअ में पाकिस्तानी पनाहगीरनि जे किरदार जी वाखाण। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां सऊदी परॾेही वज़ीर फैसल बिन फरहान जी सरबराही में आला सतही वफ़द जी मुलाक़ात। PM हाउस में थियल मुलाक़ात दौरान ॿितरफ़नि लाॻापनि समेत पाकिस्तान में सीड़पकारी जे मंसूबनि ते ख़यालनि जी ॾे वठि। मुलाक़ात में इसाक डार समेत ॿिया वफ़ाक़ी वज़ीर बि शरीक। वज़ीर आज़म जो चवणु आहे त सऊदी अरब ॾुखे वक़्त में हमेशह पाकिस्तान जो साथ ॾिनो। सऊदी वफ़द जो दौरो पाकिस्तान सऊदीया स्ट्रेटेजिक ऐं वापारी भाईवारी जे नए दौर जी शुरूआत आहे। पाकिस्तान सऊदी अरब सां वापार ऐं सीड़पकारी जे शोबनि में सहकार वधाइण जो ख़्वाहिशमंद आहे। सिंध में कच्चे के इलाके में ऑपरेशन चल रहा है। पहले से 100% मैं नहीं कहूंगा कि सेटिस्फैक्टरी में, पहले से काफी बेहतर है। आज भी इस वक्त हम जब बात कर रहे हैं, गुज़श्ता 15 रोज में घोटकी, कश्मीर, शिकारपुर जिला में 13 मगवियों को बाजियाब कराया गया है। ड्रग्स में एक ड्रग जो नई इंट्रोड्यूस हुई है पाकिस्तान में, और ये इतनी खतरनाक ड्रग है, तो मैं तमाम वालिदैन से गुजारिश करूंगा कि जितने भी आपकी औलाद है, मेहरबानी करके अपने बच्चों की बिहेवियर पे नजर रखें। अप्रैल की शुरुआती 15 दिन में कराची में पुलिस के हाथों 11 मुकाबले हुए हैं। 11 स्ट्रीट क्रिमिनल जो हैं वो मारे गए हैं। 60 जख्मी हालत में गिरफ्तार किए गए हैं क्रिमिनल्स। क्यामाड़ी पुलिस ने मुकाबले के बाद 6 स्ट्रीट क्रिमिनल्स को गिरफ्तार किया है, जो कि स्ट्रीट क्राइम की मुतअद्दिद वारदातों में मुलविस थे। MQM के पास ये तासुब की बातें करने के सिवा बाकी बचा क्या, लेकिन MQM ने सीखा कुछ नहीं है। इस इंतखाबात के अगर रिजल्ट MQM देख ले, मैं समझता हूँ कि MQM को वो समझ जाना चाहिए कि वो आज कहाँ खड़े हैं। उनकी इसी तासुब की बातों की वजह से आज उनकी बहुत बुरा हाल है। MQM के लाए अमल की परवाह नहीं है, अवाम के एक एक ग्रीवेंसेस की हमें परवाह है। सिंध जे कचे में पुलिस ऐं रेंजर्स पारां धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। पहिरियां जी भेट में सूरतहाल बहितर आहे। जेकॾहिं फ़ौज जी ज़रूरत पई त उन जी बि मदद वरिती वेंदी। धाड़ेलनि जी सरपरस्ती कंदड़नि ख़िलाफ़ एक्शन थींदो। 15 ॾींहनि में कचे मां 13 मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो ऐं सिर्फ़ हिकु हफ़्ते में 6 स्ट्रीट क्रिमिनल्स खे मारियो वियो। कराची में अप्रैल महीने में 104 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो, जिन में राजा गैंग जा 7 जवाबदार भी शामिल आहिनि। सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त हैदराबाद में मनशियात फ़रोशन जूं 2 गैंग्स ख़त्म कयूं वयूं। क्रिस्टल आइस इस्तेमालु कंदड़ आपघाती बमबार आहिनि। वालिदैन पंहिंजे ॿारनि ते नज़र रखनि। मनशियात जे ख़ात्मे लाइ कानून साज़ी कई पई वञे। सिंध पुलिस ऐं एक्साइज़ खातो गॾियल तौर मनशियात ख़िलाफ़ कार्रवाइयूं करे रहिया आहिनि। कराची में 19 अप्रैल खां पिंक बसुनि जा 2 नवां रूट शुरू करे रहिया आहियूं। ग्रीन लाइन ताईं पहुचण लाइ शटल सर्विस बि शुरू कयूं पिया। 20 अप्रैल खां मीरपुर ख़ासि में बि पीपल्स बस सर्विस शुरू कंदासीं। कराची जे अवाम MQM खे रद्द करे छॾियो आहे। असांखे अवाम जी ॻणती आहे। MQM खे अवाम जी का परवाह न आहे।
सी पैक ऐं क़ौमी शाहराह ते अमन अमान जी सूरतहाल बहितर आहे। अमन अमान बाबति वावेला कई पई वञे। ॿियनि सूबनि जा माण्हू भले सिंध अचनि। साज़िश तहत माण्हुनि में डपु पकिड़ियो पियो वञे। कचे में ॿेले खाते जी ज़मीन तां कब्ज़ा ख़तमु कराया वेंदा। ॾोहारी सरकारी ज़मीन ते फसल पोखे उन मां मिलंदड़ पैसा रियासत ख़िलाफ़ इस्तेमालु कनि था। ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि आपाशी ऐं ज़राअत खाते जो गॾियल इजलास। वॾे वज़ीर जो चवणु आहे त गर्मीअ जी मुंद में ज़रई पाणी जी खोट जो ख़दशो आहे। जेसीं ताईं ग्लेशियर्स नथा पिघलजनि तेसीं ताईं असांजे आपाशी निज़ाम में ज़रूरत खां घटि पाणी ईंदो। हाणे वक़्तु अची वियो आहे त अहिड़ा फसल पोखियूं जेके घटि पाणीअ ते वधीक पैदावार ॾियनि। ज़राअत खातो पंहिंजे तहक़ीक़ी मर्कज़नि खे फ़ाल करे ऐं नवनि फ़सलुनि बाबति हुकूमत जी मदद करे।